छा हालचाल सभिनि जो। अॼु चालीहे साहिब जो 28हों ॾींहुं आहे। छा तव्हांखे सिंधियुनि जे कॉमेडी किंग जे बारे में ख़बर आहे। अॼु सुबुह जो सवेल ई ऑफिस पहुची हुयमि कंहिं कम लाइ, पोइ तैयार थी ऑफिस में हिकिड़ी शूट जो कमु निपटायो। बरसात जो मौसम ॾिसी करे कॉफी पीअण जी दिलि थी वई। पोइ शाम जो झूलण जे मंदर लाइ निकितासीं। वठी वठी तो थकंदे पर ॾेई न थकंदो लाल। वठी वठी तो थकंदे पर ॾेई न थकंदो लाल। समुंड सुखन जो आहे मुंहिंजो जोतिन वारो लाल। चालीहो जेको आहे तंहिंखे करे तूं माला अॼुकल्ह जी जनरेशन खे त सिर्फ़ु स्टैंड अप कॉमेडियन वारा ई ख़बर आहिनि, पर असां सिंधियुनि जा कॉमेडी किंग कॉमेडी लेजेंड आहिनि परमानंद प्यासी जी। परमानंद प्यासी जी सिर्फ़ु कॉमेडी न, उन सां गॾोगॾु मूवीज़ में एक्टिंग जो कमु, सिंगिंग बि कंदा आहिनि। परमानंद प्यासी जी 4 डिकेडनि खां मतिलबु 40 सालनि खां कॉमेडी कंदा आया आहिनि ऐं उन्हनि जा फेमस जोक हूंदा आहिनि ज़ाल मुड़ुस जे मथां। लाल साईं जे जोत जा दर्शन करे, अखो पाए, लाल साईं खां आसीस वठी, लाल साईं जो प्रसाद खाधो। तव्हां सभिनी खे निमाणी वेंदी, जेॾी महिल बि लाल साईं जे मंदर में अचो, पंहिंजो मथो ढके अचो ऐं कमेंट में जय झूलेलाल पक लिखजो। वठी वठी तो थकंदे पर ॾेई न थकंदो